उन शख्स वटि आयो, थेली संजी भरियल अॻियां थो रखे। अदा चाराना छो थो घुरी? खुदा खां चाराना घुरबा। हीअ थेली भरियल आहे जेकी वणई सो खण। मौलवी ज़करिया कांदलवी तबलीगी जमायत जी वॾे आलिम तबलीगी निसाब में इहो वाक़ियो लिखियो आहे। हवालो ॿुधाई छॾी, मथां परेशान थी त किथां ॻाल्हाईंदई। चाराना थेली वठ, चीअर ॻाल्हि ॿुध, थेली न खपे, सभु न खपनि, सिर्फ़ चाराना ॾे। चई महिरबानी कर चाराना न, 4 पालियूं माना 16 थी विया, क़बूल कर। यार चई थो त वठां थो, मूंखे ज़रूरत कान्हे चादर वठणी आहे। 4 आने में तर चादर मिलंदी हुई, उहे 4 पालियूं खणी हाणे हजर असवद वटि आयो आहे। ही ख़ैरात करण वारो चएसि वॾा महिरबानी कर, एतिरो अजीब माण्हू पियो ॾिसजी, तुंहिंजे हुस्न में मुहम्मदी इश्क जूं तजलियूं आहिनि, तुंहिंजे चेहरे में नबी पाक जे प्यार वारा अनवार आहिनि, हबीबे करीम जी प्यार वारा अजीब अजीब नज़ारा था नज़र अचनि। हिकिड़ो तवाफ़ गॾिजी कयूं, 7 चकर थींदा, पोइ मकानी नफ़िल पढ़ूं। तूं पंहिंजे मुंहं सां वञ, मां पंहिंजे सां वञा। चई ठीकु आहे। हथ हथ में मिलाए जॾहिं हलियो आहे त पेरनि में ठड़को थियो आहे। हेठि निहारे त उन बुज़ुर्ग जे 4 आना पेर बखां घुरिया, उन जे पेरनि में सोन जूं सिरूं पयूं खड़कनि, सोन जूं सिरूं। हल मुड़ुस जो वात पाणी थी वियो। हिन रोकियुसि खणी, ही छा आहे? चई छा आहे छा? हल त अञा ॾिस, हल त ॾिस, हीरा निकिरंदा, जवाहर निकिरंदा, लाल निकिरंदा, याकूत निकिरंदा। हल तो कंहिं मुड़ुस सां गॾु तवाफ़ कयो ई कोन्हे। चओ सुभान अल्लाह। ॾाढा न चई, ख़ुदा मदीने मोकिले, ॾाढा चओ। अल्लाह ताला जी ज़ात बरकाते प्यारे फरमायो, मां हलियुसि पर दिल मुंहिंजी रुकिजे न पई। पुछांसि थो साईं, तवाफ़ गॾु कंदासीं, हेतिरी तो ते महिरबानी आहे, पोइ छो पे चाराना घुरियई? चई मुंहिंजा मिठा, मूंखे 4 आने जी परवाह कान्हे का, पर अल्लाह चाहियो त तोखां ख़ैर कराए, तोखां ख़ैर में हिस्सो वठराए, तोखे ख़ैर में वंड कराए, तुंहिंजो दर्जो बुलंदी बाला करे। मरण खां पोइ तुंहिंजा बच्चा छा कनि, पुट छा कनि, न्याणियूं छा कनि, भार छा कनि, घरवारी छा करे, का ख़बर ई कान हुई। अल्लाह चाहियो तोखां कुझु ख़र्च कराए, पंहिंजी राह में ख़ैरात कराए। मूंखे मलाक इल्हाम कयो, तूं 4 आना घुर, ही बानो ख़ैरात ॾे त रब हिन जा 2 जहान सुहिणा करे छॾे। ही त ख़ुदा जी मर्ज़ी आहे न साईं। जंहिंखां वठे ही हसन हुसैन सुहिणे जी ज़िंदगी जो अहवाल हो। 10 कापियूं तव्हां मोटाए छॾियूं, पोइ क़यामत जे ॾियारे हुसैन खे मुंहुं ॾेखारिजो। मां अर्ज़ थो कयां, अपील थो कयां, ही वठो, पंहिंजे घरनि में रखो, पंहिंजे बचड़नि खे न्याणनि खे ॾियो त पढ़नि। मुहम्मद करीम जे बचड़नि जो हवालो पढ़ंदव त बेड़ा पार थी वेंदा। दुरूद मुंहिंजे दिलबर ते ॾाढा पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ वॾो खपे। पाणी आहे सी पाणी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मिनल मस्जिदिल हराम, शान वारी मस्जिद, काबे करीम वारी मस्जिद। चओ सुभान अल्लाह। सभई पढ़ायो, वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह है। झूमी भी पढ़ो, सभई पढ़ो, सभई पढ़ो, वाह मुंहिंजे मालिक जो
मालिक जो घर बेतुल्ला है या सारी दुनिया थी धरे पान दिन के बेलो करे। वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है या मिनल मस्जिदिल हराम, रब खे इहा मस्जिद प्यारी। सुभान अल्लाह चओ, वॾे वॾे आवाज़ सां चओ। नबी करीम जी ज़ात बरकात मेराज इतां ही पियो थे। असल हकीकत छा है? रजब जो महीनो आ, 26 तारीख़ आ। मुंहिंजा सोहना नबी मुंह तो वांगुर निंड जी हवाले न, ख़ामोश रहण वारा न, माठ करे विहण वारा न। वञी खॾ में पए मुंहिंजो छा तुंहिंजो छा। केतिरा वीचारा चमचा चवंदा हल छो थो कंहिंखे निमाज़ रोज़े ला चई, छो थो दीन ला चई, तुंहिंजो छा। वञी पाण ॼाणे पर न न, मदीने वारे सॼो ॾींहुं अल्लाह जे दीन जी दावत ॾिनी आहे, हक़ जो पैगाम ॾिनो आहे, सच जो पैगाम पहुचायो आहे। सिज लहण वारो टाइम थियो, पाण सैयदना अली जिल मुर्तज़ा शेर खुदा करम अल्लाह वजल करीम जे ज़ाते गिरामी जी भेण हज़रत बीबी उम्म हानी सान जे घर जे दरवाज़े ते आए। जागो पिया, हिन महीने में सुहणे अलीअ जी विलादत आहे। दिल त ईअं पई चवे त माण्हू वेठो जलसा करे, पर तव्हां वारियूं दुआऊं हाणे अलाह काॾे वयूं आहिनि। जेको कमु करे सो वीचारो बीमार थियो पवे, मूंखे बि का दुआ कयो रब तंदुरुस्ती ॾे, हयाती ख़ैर जी हुजे, रब करम करे त पियो प्यारनि जो शान बयान कजे। हजरत अली जिल मुर्तज़ा जी भेण सैयद उम्म हानी नालो फाखित घर में वेठी हुई। नबी से दरवाजो खड़कायो, पूछे थी मन कर। फरमाई था मोहम्मद। वाह 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 वाह, नालो वणई थो कोन थो वणई, जंहिंखे वणे थो सो हथ मथे खणे, ॿियो भली न खणे। वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो मिठो नालो, वाह मुंहिंजा हबीब तुंहिंजे इस्मे गिरामी, एतिरो शान वारो प्यारो नालो जो तारीख़ तुहफ़तुल कलाम सिंधी वारे लिखियो आहे त क़ुरान करीम जो अल्लाह फरमायो हज़रत मूसा जे ला फ़ख़लअना लैक, मूसा जबल तूर ते जुती न पाए, लाह जुती। तुहफ़तुल कलाम वारे लिखियो आहे त इन जे करे जो उन तूर जबल जे पथरनि ते मुस्तफ़ा जो मिठो नालो लिखियल आहे। सुभान अल्लाह न चई, सुबह ताईं सुभान अल्लाह जो आवाज़ कननि में गूंजजंदो रहे, आवाज़ हूंदो रहे, थींदो रहे। एॾो मिठो नालो जो महानी ॿुधो। दरवाज़ो खोले थी, हुज़ूर अंदरि विया। अम्मा साण बिस्तरो खणण वई। पाण फरमाईं था अदी बिस्तर जी तकलीफ़ न कयो, तॾहिं ते आराम था कयो। क़िबला छा खाईंदव, खाइण खे बि छॾे ॾियो, साईं जीअं हुकुम से। पाण फरमायूं न खाधे जी बि तकलीफ़ न कयो, मां थोरो आराम कयां, सॼो ॾींहुं अल्लाह जी दीन जो पैगाम पहुचायो आहे। अम्मा मेहानी तलवार हथ में थी खणे दरवाज़े ते बीही रही आहे। शहर जा माण्हू पिया लंघनि, कंहिंजी ला तलवार खईं थी, छो तलवार खईं थी। बनी हाशिम जा मर्द त शुजा बहादुर हूंदा आहिनि, तूं न्याणी औरत तूं तलवार छाजे लाइ खईं आहे? चए थी अॼु मुंहिंजे घर मदीने वारो महिमान आहे, वाह जो मुझे घर जो शान, अकुल हैरान, हर को मस्तान, उहो दिल भर आयो आहे जेते लहंदो अल्लाह जो कुरान। तलवार इन ला खई थम मता को हमलो करे, मता को काह करे, मता को मुझे आका के ईज़ा लाचे। अवल पंहिंजे सिर जो सौदो कया, अवल पंहिंजी जान जी बाजी लगाया, पोइ रब जाने त रब जो हबीब जाने। सोना हबीब आरामी थिया। अम्मा सां तलवार खणी बीही बीही वरी वेही रही। मथे वरी नओं ऐलान थियो, जिब्रील जी मुंहिंजा रब जलील, इज़राइल खे चओ साह कढण बंदि कर।
मीकाइल खे चो हवाऊं तूफान बंदि कर। इसराफील खे चो पंहिंजे मुंहं तां सूर लाहे रख। जिब्रील जी मुंहिंजा रब्बी जलील जहन्नम जा दरवाजा बंदि करा, कब्र वारनि तां अज़ाब बंदि करा, आसमान जा दरवाजा खोल रहा, जन्नत जा दरवाजा खोल रहा। हूरन खे चो गिच में हार कन, मलाइकनि खे चो आसमान ते कतार कन, ग़िलमाननि खे चो सिंगार कन, हबीब ते दुरूद जी पुकार कन, सभई पिरियन जी पचार कन, रहमत जी वस्कार कन। पूरो निज़ाम रोक, सिज खे चो चुरण खां बंदर, चंड खे चो हलन खां बंदर, तारन खे चो पंहिंजी रोशनी जो हाणे मामलो ख़ामोश रखो, अॼु कंहिंजी जाइ कान्हे। पूरो निज़ाम रोके, जन्नत मां बुराक काहे, सिंगारे ठाहे, हेठि लाहे, सफ़ा जबल ते बिहार। मुंहिंजो हबीब सजा करे उनखे बुराक ते विहारे मथे वठी आ। मौला क़यामत करी छा, न क़यामत कान्हे का। अॼु मुहबई महबूब जी मुलाक़ात आ, अॼु थियणी अजीब बात आ। अहिड़ो राज़ आ जो जिब्रील न तोखे ख़बर हूंदी न ॿिए खे ख़बर हूंदी। हिकु मां ॼाणा, ॿियो मुंहिंजो महिमान मोहम्मद करीम ॼाणे।